अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाल आबड़ो या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सिंध असेंबली के इजलास दौरान दुआ भुट्टो और मुकेश कुमार चावला में सख़्त जुमलन की ॾे वठि। ऐवान में गौड़ डिप्टी स्पीकर रेहाना लगारी दुआ भुट्टो की माइक बंद कराए छॾी। दुआ भुट्टो जो माइक बंद थियण ख़िलाफ़ PTI मेंबरनि के ऐवान में एहतजाज। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चवे थो दुआ भुट्टो असांजे लीडरशिप से तनक़ीद कर रही है, खेसि माफ़ी वठणी पवंदी। मुखालिफ़ धुर वारा धमकी ॾींदा त पोइ उन्हनि मां केर बि तकरीरूं करे न सघंदो। PTI अॻवान खुर्रमशेर ज़मा जो चवणो हो त दुआ हलीम शेख बाबति जोड़ियल कमेटी जो छा थियो। MPA शबीर कुरैशी के गिरफ़्तार किया वियो। इन हवाले सां बि ऐवान खे ॿुधायो वञे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त दुआ हलीम बाबति रिपोर्ट आई आहे जंहिंजी दिलाज़ारी थी आहे, इन ते माज़रत कयूं था। शबीर कुरैशी जी गिरफ़्तारी ते वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, इन बाबति रिपोर्ट अची वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की मुस्तकिल हाज़िरी का छूट वाली दरख्वास्त मंजूर। लाहौर की एहतसाब अदालत में आशियाना इकबाल और रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस की ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अदालत में पेश। लाहौर की एहतसाब अदालत के जज असद अली केस की ॿुधणी कई। अदालत केस की ॿुधणी 15 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो जॾहिं बि अदालत घुरायो आहे त हाज़िरी खे यकीनी बणायो आहे। अदालत में पेश थियण असांजी ज़िम्मेवारी आहे। हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त कॾहिं बि दाख़िल नाहे कराई। PTI जी लॉन्ग मार्च दौरान भंजड्रा करण वारे केस की ॿुधणी अॻूणो वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद, असद उमर, शेर यार आफरीदी, कासिम सूरी ऐं ॿिया इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में पेश। शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, असद उमर, शेर यार आफरीदी ऐं कासिम सूरी ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर कई वई। पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ करप्शन जो केस दाख़िल। एंटी करप्शन के अमलदारनि जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर डेरा गाज़ी खान की जांच रिपोर्ट की बुनियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में उस्मान बोज़दार जा भाइर बि नामज़द। केस में सरकारी ज़मीन जालसाज़ी सां पंहिंजे नाले मुंतकिल करण जा कलम शामिल किया विया। पाकिस्तान हिन वक़्त गैर मामूली सूरतहाल के मोड़ी रहियो आहे। पहिरियां 50 सालनि में असां पाकिस्तान के संभाले न सघियासीं। 50 सालनि में बांग्लादेश तरक्की में असां खां अॻिते निकिरी वियो। 1919 ईस्वी में असां वटि बिजली सरप्लस हुई। तवानाई शुबे ते ध्यानु न ॾियण करे 2006 खां पोइ मुल्क में बहरान जो शिकार थियो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इकबाल जो तक़रीब के ख़िताब। डॉलर की भेट में रुपए की कीमत की बेक़दरी जारी। इंटरबैंक में डॉलर की कीमत में ₹1.25 आवाज़। ओपन मार्केट में डॉलर 212 रुपयनि जो थी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वफ़क़े सां बरसात। जैकबाबाद, शिकारपुर, मियां साहब, सुल्तानकोट, ड्रखण, लकी गुलाम शाह, पीर जो ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक बरसात जी अकथी करे छॾी। बरसात जो नओं सिलसिलो अॼु खां मुल्क में दाख़िल। तेज़ बरसात सबब KPK, पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं उत्तर बलूचिस्तान जे नदियुनि, नालनि ऐं दरियानि में ॿोॾ जो ख़तरो आहे। अंगारे ऐं अरबा जे ॾियारे ते सखर, लाड़काणो, शिकारपुर, जैकबाबाद, शेख बेनज़ीराबाद, दादू ऐं जामशोरो में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कान। तेज़ बरसात सबब इस्लामाबाद, रावलपिंडी, पिशावर, मर्दान, नौशहरा, सरगोदा, फैसलाबाद ऐं लाहौर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची सघनि था। NDA में शदीद बरसातुनि जे ख़तरे सबब लाॻापियल इदारनि खे अलर्ट जारी करे छॾियो। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां सूबाई इदारनि, नेशनल हाईवे अथॉरिटी,
फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइजेशन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। NDMA जो चवणु आहे त बरसात जी नए स्पेल सबबि KPK, गिलियाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में लैंड स्लाइडिंग जो इम्कान आहे। शदीद बरसातुनि सबबि रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जे नालनि में ॿोड़ जी सूरतहाल पैदा थी सघे थी। NDMA तरफ़ां हेठाहीं वारनि इलाइक़नि में रहंदड़ शहरियुनि खे अलर्ट रहण ऐं कंहिं बि हंगामी सूरतहाल पैदा थियण जी सूरत में लाॻापियल अमलदारनि खे इतलाह ॾियण जी हिदायत। खानपुर में नापरकोट थाणे जी हद में जाफ़री ऐं जतोई बिरादरी जे विंदरियुनि में झेड़ो, 3 ॼणा क़तल। झेड़े में हबीब जाफ़री ऐं मंज़ूर समेत 3 ॼणा मारिजी विया। खोड़ा में हनीफ़ शाह स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में जावेद भट्टी ऐं इमाम बख्श भट्टी शामिल। पुलिस लाश खणाए गमपट अस्पताल मुंतकिल करे छॾिया। बांदी वेझो ॻोठ अली बख्श जमाली में हाउ ॾारींदड़ वाक़ियो। भाउ वटां भाउ बेदर्दी सां क़तल। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल किया गया। गॾा वेझो कोई ॻोठ में हिंदू पाड़े जूं 2 शादीशुदा औरतूं पुरस्कार नमूने गुम। वारसनि जो चवणु आहे त शक आहे त ॿिन्ही खे अगवा कयो वियो आहे। अगवा थियल औरतुनि खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे, वारसनि जो मुतालबो। ठटे में किंजर वेझो तारा बिरादरी जे माण्हुनि जो लतीफ़ तारो खे फुर इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करण ख़िलाफ़ ठटो हैदराबाद क़ौमी शाहराह ते धरणो। शागिर्द इम्तिहानी सेंटरनि ते पहुची न सघिया। मछरियल माण्हुनि एहतजाज दौरान गुज़रंदड़ एम्बुलेंस खे बि रोके छॾियो। मरीज़ बेहाल। कंबर वेझो ॻोठ अली बख्श पंवर जे रवासी नींगर जो लाश हथ। नींगर वाजिद पंवर जो लाश हासला शाख मां हथ आयो। वगन में ॻोठ कबूल तीवणा वासी आबादगारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त सॼी सिंध में ज़रई पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। पाणी जी खोट सबबि हिन वक़्त ताईं सारियालो फसल बि पोखे न सघिया आहिनि। रते देरे वेझो ॻोठ नेक मोहम्मद ब्रोही में अणॼातल चोरनि पारां चोरीअ जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते भाॻियो ख़मीसो ब्रोही क़तल। लाश ताल के अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ऐं कश्मीर में पुलिस हफ़्तो गौरताणे आवाज़ तेरकी जे अगवा थियल 5 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब थियलनि जो तालुक़ु KPK सां आहे। दाड़ेलनि मुग़विन जे बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो।